नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस जी पकड़ जे हवाले सां सवें मशहूर माहिरीन हिकु नई दावा कई है, जंहिं में चयो वियो आहे त छिक, खंघ ऐं हथ लाहिण खां अलावा बि कोरोना वायरस हवा में मौजूदु सनन ज़रनि ते सफ़र कंदो हवा में पखिड़िजी सघे थो ऐं इन ज़रिए ॿिया माण्हू बि मुतासिर थी सघनि था। इहा ॻाल्हि तय आहे त इंसान जे मुंहुं ऐं नक मां ख़ारिज थींदड़ मादे जे सनन क़तरनि ड्राफ्ट्स जे अंदरि वायरस बंदि थी केतिरनि ई फीट ताईं सफ़र करे ऐं ॿियनि इंसाननि खे मुतासिर करे सघे थो। पर यूनिवर्सिटी ऑफ मेरीलैंड जे प्रोफेशनल डेवलपमेंट मिल्टन ऐं ॿिनि आलमी माहिरनि जो चवणु आहे त वायरस नमी वारे क़तरनि जे ज़रिए कुझु मथां ते वञी हवा में कुझु देरि घुमंदो रहे थो। इहो ई सबबु आहे त असां उनखे उॾामी लॻंदड़ या हवा मां पखिड़िजण वबा बि चई सघिजे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।